वरी नेक बख्तावर औरत हुई हारून रशीद जी घरवारी बीबी सुबेदा। एडी नेक बख्तावर औरत हुई। जॾहिं बीबी सुबेदा ॾिठो जेके हाजी हज ते वञनि था उन्हनि खे पाणीअ जी ॾाढी तकलीफ़ आहे। बीबी सुबेदा छा कयो, हाजिन जे लाइ पाणीअ जी नहर खोटराई। उन नहर जो नालो नहर ज़ुबैदा। ऐं बीबी ज़ुबैदा हिकिड़े ॾिहाड़े पंहिंजे बादशाही महल में पंहिंजे साहेड़ियुनि जी दावत कई। साहेड़ियुनि जी दावत कई, दस्तरखान लॻी वियो, होॾां बांग बांग ॾिनी। साहेड़ियुनि चयो बीबी ज़ुबैदा खे, ज़ुबैदा शुरू कर। बीबी ज़ुबैदा गिरहूं भञी करे वात ते आंदो। होॾां मस्जिद मां बांगे बांग ॾिनी, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। बीबी ज़ुबैदा बांग जे अदब में गिरहूं मोटाए रखियो ऐं मथे तां थोरी पोती हटियल हुयसि, मथे खे ढकियईं। जॾहिं बीबी ज़ुबैदा जहान छॾे वई, अल्लाह से फरमायो ज़ुबैदा छा आंदो थी? अर्ज़ की मुंहिंजा अल्लाह, मां वटि ॿियो को अमल कोन्हे, मां वटि ॿी कान्हे की कान्हे। मुंहिंजा अल्लाह, मां हाजिन जे लाइ पाणी जी नहर खोटराई, इहो अमल क़बूल पए। अल्लाह से फरमायो ज़ुबैदा तोखे इन जो बदलो मिली वियो। जेसी त दुनिया क़ाइम आहे माण्हुनि खे ख़बर आहे इन नहर जो नालो नहर ज़ुबैदा है। बीबी ज़ुबैदा ॿी का नेकी अथई त पेश कर। जे मुंहिंजे अल्लाह मूंखे जॾहिं ईअं फरमायो, मुंहिंजे अखियुनि में पाणी अची वियो। मुंहिंजे अल्लाह से फरमायो ओ मुंहिंजी बानी रोए छो थी, ओ मुंहिंजी बानी परेशान छो थी थी, ओ मुंहिंजी बानी मायूस छो थी थी, ओ मुंहिंजी बानी मां हिकिड़ी नेकी तुंहिंजी लिकाए रखी आहे। ॾाढे त चवंदो सुभान अल्लाह। चई मां अर्ज़ कयो मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी कहिड़ी नेकी आहे? चयो मुंहिंजे रब मूंखे फरमायो ओ ज़ुबैदा जॾहिं तूं बादशाही महल में साहेड़ियुनि जी दावत कई, दस्तरखान लॻी वियो, साहेड़ियुनि तोखे चयो ज़ुबैदा खाधो शुरू कयो। ज़ुबैदा होॾा मस्जिद मां बांगे अल्लाहु अकबर जी सदा बुलंद कई। ज़ुबैदा तू बांग जे अदब में गिरहूं मोटाए रखियो ऐं तुंहिंजे मथे तां थोरो रओ हटियल हो तो उन मथे खे ढकियो। ज़ुबैदा इहो तुंहिंजो अमल मां अल्लाह खे एतिरो वणी वियो आहे, एतिरो वणी वियो आहे, इन अमल जे करे मां अल्लाह बख़्शई थो वञ जन्नत। ॾाढा चवंदो सुभान अल्लाह।